नाज़रीन, हैदराबाद भरिसां सिंधु दरिया में शिकार दौरान मोहाड़नि जी बेड़ी ऊंधी थियण करे पीटसन बुधी फौत थी वियो आहे। वधीक अपडेट वठूं था सलीम मलाखान जी। सलीम, छा अपडेट आहे? जी बिल्कुल, कोटली भरिसां जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते मलान जेका बेड़ी आहे उहा कल्ची थी आहे, जे नतीजे में 50 सालनि जो जेको माहिगीर आहे ख़ुदा बख़्श, उहो दरिया में जेको आहे बुॾी फौत थी वियो आहे। शाहिदनि जो चवणु आहे त हादसे वक़्तु जेको ख़ुदा बख़्श पंहिंजे 2 पुटनि सां गॾु दरिया में जेको आहे मच्छीअ जो शिकार करण खां पोइ घर वञी विया त ओचितो जेका बेड़ी आहे उहा कल्ची थी आहे, जंहिं नतीजे में जेको 50 वारे जो ख़ुदा बख़्श आहे उहो बुॾी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणनि ते जेको आहे उहो मौजूदाना तौर ते उहे बची विया आहिनि। हिन जेको ख़ुदा बख़्श जी जेको लाश आहे उहो हिन वक़्तु मुलियाकातार वारे इलाइक़े मां हटिकियो वियो आहे। लाश जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो। मेहरबानी सलीम अवां जी।